अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुख़सार पंवर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ते फ़र्द जुर्म लागू करण जी तारीख़ मुक़ररु करे छॾी। आसिफ ज़रदारी, हुसैन लवाई, अनवर मजीद ऐं ॿियनि ते 7 जुलाई ते फ़र्द जुर्म लागू थींदो। जेल में मौजूद कैदियुनि ते वीडियो लिंक ज़रिए फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अञा ताईं इहो समझ नाहे आयो त सिंध में रेढ़नि वारनि खे छो बंदि कयो वियो। सूबा मूंखां पुछनि हा त अहिड़ो लॉकडाउन कॾहिं बि थियण न ॾियां हा। कोरोना रिलीफ फंड ज़रिए मुस्तहक़ माण्हुनि खे रक़म ॾिनी पई वञे। मुख़्तसिर अरसे में एॾी वॾी रक़म शिफ़ाफ़ तरीक़े सां माण्हुनि में विरहाई वई आहे। सिंध में कोरोना विघे वधीक 14 मरीज़ फ़ौत, 1464 नवां केस ज़ाहिर। सूबे में फ़ौतियुनि जो अंग 1103, मरीज़नि जो अंग 71,092 थी वियो। कराची में 976, घोटकी 48, हैदराबाद 40, सखर 39, लाड़काने में 37 केस ज़ाहिर। सांगड़ में 29, खैरपुर 25, मिर्पुखास 15, दादू 13, नवाबशाह में 8 नवां केस साम्हूं आया। छठे में 7, शिकारपुर 6, नौशर फिरोज 6, उमरकोट में 5 नवां केस ज़ाहिर। कंबर में 3, बदीन ऐं मटियारी में वधीक 2 केस ज़ाहिर। वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿुधायो त 617 मरीज़नि जी हालत नाज़ुक आहे, जिन मां 101 वेंटिलेटर ते आहिनि। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अजरा पेचू चयो आहे त सिंध में कोरोना जा 186 मरीज़ घरनि में फ़ौत थी विया आहिनि। वधीक फ़ौतगियूं दिलि जे दौरे ऐं साह जी तकलीफ़ सबबु थियूं। माण्हू अस्पताल अचण खां घबराए रहिया आहिनि, मालूमात बि नथा ॾियनि। कोरोना मरीज़ ऑक्सीजन चेक कराईंदा रहनि। कराची में स्मार्ट लॉकडाउन खां पोइ 4 ज़िलनि में केस घटि थियण बदिरां वधी विया। कराची जे 2 ज़िलनि में कोरोना केस घटिजी विया। इस्लामाबाद में स्मार्ट लॉकडाउन जा बहितरीन नतीजा। G9 सेक्टर में नवां केस 60 सैकड़ो घटिजी विया। इंतज़ामिया जो चवणु आहे त लॉकडाउन बरक़रार रहियो त नवां केस 90 सैकड़ो घटि थी वेंदा। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह लॉकडाउन जो चई रहियो आहे, पर वफ़ाक़ संजीदा नाहे। जैफराबाद में सिहत जे लिहाज़ खां सभ खां वॾी अस्पताल आहे। जंहिं अस्पताल में शहबाज़ गिल वियो, उहा मुकमल फ़ाल नाहे। शहबाज़ गिल खे सिर्फ़ शोशो छॾिणो हो। सांगड़ में कोरोना वायरस जा वधीक 44 केस ज़ाहिर। नवाबशाह में कोरोना जा 27 केस साम्हूं अची विया। नौशर फिरोज में वायरस जा 22 केस ज़ाहिर। मिर्पुखास में वधीक 16 ॼणा कोरोना जो शिकार थी विया। शिकारपुर में 11 ॼणनि खे वायरस जी तस्दीक थी वई। कंबर में वधीक 4 ॼणा वायरस जो शिकार। खानपुर में 3, दिशा में 2, मिठियाणी में 1 केस ज़ाहिर। सिंध जो हलाली पुट देश जे बच्चनि जी तालीम ऐं शऊर लाइ जाखोड़ ईंदड़ मशहूर तालीमी माहिर ऐं IBS सखर जो वाइस चांसलर निसार अहमद सिद्दीकी 76 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। निसार सिद्दीकी जी तबियत ख़राब थियण ते खेसि कराची जे अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते हुन दम धणी हवाले कयो। निसार अहमद सिद्दीकी जी जनाज़े नमाज़ अॼु शाम IBS सखर में अदा कई वेंदी। निसार सिद्दीकी घरू सेक्रेटरी, कमिश्नर सखर ऐं DC जे उहिदनि ते रहियो। मशहूर ज़ाकिर ऐं आलमदीन अलामा तालिब जोहरी 81 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। तालिब जोहरी ब्लड प्रेशर ऐं दिलि जी बीमारी में मुब्तला हो। कराची में जनाज़े नमाज़ खां पोइ तदफ़ीन, हज़ारे माण्हुनि जी शिरकत। मेहरान टीवी दरबेले जो रिपोर्टर, शाइर ऐं अदीब अख्तर दरबेलाई लाॾाणो करे वियो। ॻोठ मखदूम अल्लाह रखियो जे अबाणे कब्रिस्तान में मढ़ मिटी माओ हवाले। अख्तर दरबेलाई जे लाॾाणे ते सहाफ़ी बिरादरी समेत सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां ॾुख जो इज़हार। कंदकोट वेझो गाढ़ी मोरी पुलिस चौकी ते हथियारबंदनि जो हमिलो, 2 एहलकार अगवा। मुख्ती एहलकार में उमर चाचड़ ऐं रज़ा मोहम्मद लाशारी शामिल। पनवागल में रेलवे फाटक वारे इलाइक़े में कारे तकरार तां जवाबदार हथां वॾो भाउ क़तल। सलीमुल्लाह चाचड़ पंहिंजे वॾे भाउ नेमतुल्लाह खे गोलियूं हणी क़तल कयो। कड़ी खैरो जे ॻोठ जाम खान मीरजत में कारे इल्ज़ाम हेठि तीरसन क़तल। जवाबदारनि गोलियूं हणी 70 वरनि जे ग़ुलाम नबी मीरजत खे क़तल करे छॾियो।